नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भरिया सिटी में ख़बर ॾींदा हलूं त भरिया सिटी प्रेस क्लब के सहाफ़िन सदर राना, शेर मोहम्मद जनरल सेक्रेटरी, आफ्ताब अहमद कीरियो, नदीम अली मंगी, मीर मोहम्मद सहतो, निसार अहमद, अली हैदर अब्बासी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में सख़्त एहतजाज मुज़ाहिरो कयो वियो। हिन सिलसिले में कलम धड़नि चयो आहे त खानवाण जे सहाफ़ी वकार लोची जे घर ते हथियारबंदनि पारां कयल हमले जी FIR दाख़िल थियण बावजूद खानवाण पुलिस बाअसर जवाबदार गिरफ़्तार नाहे कया। जवाबदार सरेआम सहाफ़िन खे मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। अगर सहाफ़िन खे को बि नुक़सान पहुतो त उनजा ज़िम्मेवार खानवाण पुलिस ऐं केस में ॼाणियल जवाबदार हूंदा। सहाफ़िन DIG शहीद बेनज़ीराबाद SSP नौशरो फेरोज़ खां घुर कई है त नोटिस वठी सहाफ़िन जे घर मथां हमलो ऐं सहाफ़िन खे मौतमार धमकियूं ॾींदड़ जवाबदारनि खे फौरी तौर ते गिरफ़्तार करे मुतासिर सहाफ़ी वकार लोची सां इंसाफ़ कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।